हरियर अम्मा हरी ठीक हो? हरियर पुट हरियर हलिया वे ठीक है अच की अम्मा ठीक हो? हाँ ठीक है आया छा बुधाया अजकल हड्डे में एडो सूर रहे तो गोडे में सूर कुल्ले में सूर छा करा दवा खाओ। दवा तो खाया ही थी दवा करी खाया पेट जी खाया पगे जी खाया हथे जी खाया सूर जी खाया बुखार जी खाया हेडियो 8 गोरियूं खाया थी 8 पो वरी तेजाब बने अॼुकल्ह छा चए था एसिड वरी ॾाढो इन्ही जी वरी अंग्रेज विया अंग्रेजी छॾे विया इन्ही जी अंग्रेजी जी औलाद ने वरी एसिड तो बणे अम्मा तोखे एसिड ऐं चयो मूंखे कोई अजवान बजवान ॾियो फकी हणा ना अम्मा वो खाली पेट वारो कैप्सूल खा ॾींहं में 4 कैप्सूल वो खाया ते भी मुंहिंजो एसिड ना वञे तेजाब ॾाढो तेजाब बणे तो अम्मा ये करो ई दवा खाई ठो वञा थी हाणे। वे बेटे 2 मिंट तो सा दिल जी ॻाल्हि करियां थी हाणे अॼुकल्ह जो नोरूं त निसां त ॻाल्हि करणो ई कोन्हे ईअं थी करे पोड़ी पिंड पोड़ियूं थींदियूं तॾहिं पतो लॻंदो कीअं हूंदो आहे केर अॼुकल्ह हाल चाल नथो पुछे पुट तो पुछे दे त ॿुधायां थी छा करा हाँ अम्मा कल पता छा थियो असांजी आहे कोन्हे बोलू जी कुंवार मुंहिंजी वॾी न बोलू जी कुंवार चए थी अम्मा ईअं ई करे थी चप्पल ना आहे घसई ईअं जंहिंमें पोइ छा पहिरें ॾिस थोरो देरि पहिरें एॾो धिको खाधे गोॾो बञाए वेठी आहे हाणे पटोड़ो ॿधाए करे पतो लॻियो हाणे मुंहुं तां चां थी मुंहुं ते चवंदी अम्मा पिट लॻाए कोई मूं पिट लॻाई वॾो गिरई आहे हाणे पिंड खे पतो लॻियसि कहिड़े हाल थींदा आहियूं पिंड जूं नोरूं अचे त पतो लॻंदो हाँ छा करां अॼुकल्ह मौसम में एॾी गर्मी बुजुर्गनि जो त हाल ई कोन्हे कोई अम्मा मुझे रोटी बनानी है हाणे। ए वे पुट कहिड़ो हींअर पंहिंजा मर्द त अचे था राति जो 10 बजे थियूं मानियूं खाजे कहिड़ो रोटी खाए त कंहिंमां पिज़्ज़ा पिया घुराए कंहिंमां मैगियूं पिया घुराए असीं ॾिस केतिरो मानियूं खाधियूं ईअं अॼु थोरो हलनि जहिड़ा तयूं मैगियूं पिज़्ज़ा खाई जोमाटो ने फिगी हूंदो आहे कहिड़ो अलाह जे स्विगी ने डामेटो पता न कहिड़ा हूंदा ईअं छा अहिड़ा गंदा सामान था घुराए कच्चा मैदा पिया खाए मैदे में कोई ताक़त आहे कीअं ताक़त न आहे छा कजे मञण छोरे कम कराना अम्मा वे पुट कम करे वठंदा कहिड़ा कलेक्टर बनाईंदी उन्ही खे वरी स्कूल जो कम कराना न कहे वे थोड़ी देर वे पुट कहिड़ा केले मसां तो मुंहिंजो हाल चाल पुछे न पोड़ी के केर पुछे केर ना पुछे पुट छा करियां वरी रूंदिस त चोनियूं लछ थी करे रूए थी तो अम्मा चुप थी हाणे अम्मा चुप थी पोड़ी रुई भी नथी सघे अम्मा चुप अंडा भी नथी ठारे चुप थी आई घोड़ा किथे फांथिया पुट तू ई आई हिकड़ी मुंहिंजो हाल चाल पुछे दे अम्मा चुप थी चुप आई घोड़ा किथे फांथिया ई तो मगर पंहिंजी नोरे का गाड़ियूं खाईंदी पोड़ी त चए कुछ पुट की चए वे ना अम्मा की कोन चयो ॿुधाओ हाल चाल ॿुधाओ हाल चाल छा करियां पुट कल रात मागे निंड कोन आई मूंखे त एॾी परेशान थियसि रुगी बेचैनी ई पाड़े वारे जो मुंहिंजो कुतो मरी वियो एॾी मोए धप कयो धप मोए के रुए पिया कुत्ते के रुए पिया छा कजे हिते मां माण्हू खे केर ना रुए हिते मां कुत्ते खे पिया रुए एॾो असांजो टोमी मोए कवाट करे करे रत पी विया मूंखे छोरे के स्कूल जो कम कराइणो आहे मां 2 मिंट वे पुट हो एॾी ॿुधायां पई सुण त सरी रुगी धप कयो अरे तॾहिं पतो लॻो पोड़ी जो केर हाल चाल छो कोन थो पुछे हैं छा चए पुट ना अम्मा की कोन चयो सुणजे नथो न मूंखे थोरो घटि सुणजे थो तॾहिं त नोरूं सुठो आहे घटि सुणजे थो तॾहिं त नोरूं आहिनि न मुंहिंजूं सॼो ॾींहुं कुड़ पियूं करे ऐं की नाचां नीके की नाचां मां तूं की चए नथी मां ऐं कॾहिं ई कोन चवंदी आहियां हितां उथी हिते वियो पां की नाचऊं कॾहिं
पाण त चवंदा ई कोन आहियूं जिको ठाहियो हायो बूथ ते खाई वरितो कुछ कोन चवंदा आहियूं पाण त हाँ मां वो तो दिसते पियो मां त एतिरी थधीरी ससु कंहिंखे मिले ना 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 असांजी ससुरूं हूंदियूं हुयूं ओहो मां एॾियूं छितियूं धरते अची ॾिसी वठे असांखे असीं त थर थर कंबूं उन खे ससुरे खे ॾिसी हिते त नोरे खे कोई डप ई न आहे डप डा कोन्हे न माॻे ससुरे जो तव्हांजो डपु कोन्हे मां किथे थी उॾिजे हिते असांजो त मुंहुं सां निकिरंदो अची ससु खां बिना पुछे मानी न खाऊं ॿटो न गिड़के असांखे त असांजी ससु चए बीह रहो त असीं काड़े मां हिलूं न हिलूं असांजो नोरो त वञे ई नथी सॼो ॾींहुं एसी में पयूं सॼो ॾींहुं बासण धोअण लाइ बि मशीन कपिड़े धोअण लाइ बि मशीन हाणे टाइम में अचनियूं कोन वियूं हाणे अची वयूं त करनियूं मां तू भी मां उन जो पक्ष थी करे चलो करो भले ऐसे तो करो लेकिन पोड़े के तो पूछो पोड़े का तो केर हाल चाल भी ना पूछे कमरे में पई आहियां केर लाणी नथो अचे बस आउं तो जिराई चा जाला लॻिया पिया आहिनि बस एतिरो ई चईंदी आहियां ॿियो त कीअं कोन चवंदी लाए त पुछे फाथो हे त पोड़ी छॾंदी कोन हूंदी आउं त सॼो ॾींहुं माठ करे पई आहियां पई कुछा ई नथी मुंहिंजी त मुंहं में आवाज़ ई कोन्हे जीरा छा करा बिना ॻाल्हाया ई नथी कंहिंसां कंहिंखे कीअं नथी चा चुप करे वेठी आहियां ॾिसां पई जेको थिए पियो ॾिसां पई छा करा कीअं आहे कोन्हे जो उपाय कोन्हे कोई इलाज कोन्हे पुट छा करा मां हाणे वञा थी चल वञ पुट तोखे बि कमु हूंदो न हा मम्मी खे कमु हूंदो हाणे दुख खां पोइ वरी कॾहिं सुणा सुभाणे वरी अचिजो मुंहिंजो जी ठरियो तो सां ॻाल्हि करे करे ज़रूरु अचनी आहे दुख वरी सुणी हींअर छोरे खे स्कूल जो कमु करायां ॾाई मुंहिंजी पुट ॾाई सुभाणे वरी अचिजो दिलि जा हाल चाल दिलि जी मन जी बाहि कढां जेको कोई बीमारी ठीकु थिए मन में रुॻियूं पियूं ई भाइयूं छा करां ॾाढियूं भाइयूं ईअं मन में चलो अम्मा ठीकु आहे कल अचनी पंहिंजी बाहि कढी वठंदा ऐं मुंहिंजे छोरे खे स्कूल जो कमु करायां ठीकु आहे पुट वञ ॾाई पुट वञ घोड़ाइन पोड़ी मां त फांथे सां अॼु खां बाद आऊं तुंहिंजो हाल चाल ना पुछां गली में ऐं दर छाईंदी गली में ना पोड़ी जो कॾहिं टप विञा थी वरी पकड़े वठंदी